हाणे दावत किताब जसाब जे डिप्टी चीफ ऑर्गेनाइजर शहजाद चांडो साहब के गुजारिश कंदो पाण अचन ऐं किताब कन। शहजाद चांडो ओ धारिया सिंध छड़े वञो, ओ धारिया सिंध छड़े वञो, सिंध में रहंदी हिक ई क़ौम। असांजी नगरी संदिन छितिन ते असांजी नगरी संदिन छितिन ते लुटियल सुबुह जा उदास पाछा, गुलन जी मौसम कलियूं न आंदियूं, बहार आंदा पुटन जा लाशा, जॾहिं बि रंगत चढ़ी गुलन ते घुली थधेरी हवा ॾखण जी, बचन जा सुका उथिया मंडल में मिली बशारत घरनि जलण जी। हिते मौजूद मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जा अॻुवाणो, मानवारा ॻोठाणो ऐं मुंहिंजा साथियो सिंधु देश मुक़दरा साईं GM सैद रहबरा। अॼु शहीद बिलाल काका जी पहिरीं वर्सी जे मौक़े ते पाण सभु हिते गॾु थिया आहियूं ऐं हिन प्रोग्राम जो मक़सदु शहीद खे कुल बख़्शण न आहे, पर हिन प्रोग्राम जो मक़सदु उन शहीद सां जेको आहे शहीद जी शहादत ते गॾु थी करे उन ज़ुल्म जा जेके सबब आहिनि उन्हनि सबबनि ते ॻाल्हाइण ऐं उन जे मुस्तक़िल जेको हल आहे उन्हनि ते ॻाल्हाइण ऐं शहीद सां इहो वचन वरजाइण आहे त असां संदसि हिकु हिकु खून में जेको हिकु हिकु कतरो आहे उहो हिकिड़ो कतरो बि असां ज़ाया वञण न ॾींदासीं। दोस्तो मामलो सिर्फ़ हिकिड़े शहीद बिलाल काका जो या शहीद इरशाद रांझानी जो न आहे, ही को कबीलाई जहिड़ो न आहे या ही को ज़ाती मसइलो न आहे, पर ही असांजो निज पिज सिंधी क़ौम जो क़ौमी मसइलो आहे। इन ही करे सिर्फ़ शहीद काका जा जेको आहे कातिल हिकिड़ो ॿ पठान नथा असां लेखियूं या उन हिकिड़ो ॿ पठान खे जेको आहे फांसी ते लटकाइण या उन्हनि खे जेको आहे सज़ा ॾियण उन मसइले जो हल न आहे। शहीद इरशाद रांझानी या शहीद बिलाल काका जा जेके कातिल आहिनि उहो हिकु मुंज़म साज़िश आहे, उहा मुंज़म हिकिड़ी सोच आहे। दुनिया में ईअं थींदो आहे जो साम्राज्य छा कंदो आहे जो कंहिं बि मज़लूम क़ौम जी जेको आहे उनजी वसीलनि ते पंहिंजी गिरफ़्त मज़बूत करण लाइ उन जी क़ौमी ग़ुलामी जी गिरफ़्त मज़बूत करण लाइ उते धारियुनि खे सेटल कंदो आहे ऐं उते जे हक़ीक़ी रहवासियुनि खे जेको आहे अक़लियत में तब्दील करण जी कोशिशि कंदो आहे। दुनिया में खोड़ सारा अहिड़ा मिसाल आहिनि जंहिंजे करे दुनिया में वन सेटलर वन बुलेट जहिड़ियूं माना तहरीकूं बोलियूं आहिनि, जंहिंमें हिकिड़ो धारियो हिकिड़ो हिकिड़ी गोली जहिड़ियूं तहरीकूं बोलियूं आहिनि। दोस्तो ही साम्राज्य जी जेको पंजाबी साम्राज्य आहे सिंधी क़ौम जी जेका ग़ुलामी खे गिरफ़्त मज़बूत करण लाइ छा कयो अथई जो मुख़्तलिफ़ जेके हरबा हलाइण सां गॾु हिते मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके दहशतगर्द ॾोहारी हिते सेटल कया अथई, जीअं हू सिंधी माण्हुनि खे हिते चिचिड़े चीबाटे ख़तमु कनि ऐं घरू वेर जो जेको आहे निशानो बणाए पंहिंजी क़ौमी ग़ुलामी असांजी क़ौमी ग़ुलामी ते पंहिंजी गिरफ़्त मज़बूत कनि। कराची में हली ॾिसो तव्हां असां सिंधी अॼु बि उते ईअं माना महसूसु थींदो आहे जो कराची असांजी ॼण बची ई न आहे। असां सिंधी उते प्रॉपर्टी वठण लाइ माना एतिरो सोचे सघंदा आहियूं जो असां वटि ख़्याल बि निकिरी वेंदो आहे त असां को कराची में प्रॉपर्टी वठी सघूं था, पर उहो धारियो जेको आहे उहो हथे खाली अचे थो, साण हिकिड़ी कपिड़नि जी टोकरी खणी अचे थो ऐं उते कराची में जूता पॉलिश करण खां शुरू थिए थो ऐं उते पंहिंजूं प्रॉपर्टियूं ठाहे वञे थो, उते पंहिंजा दुकान पंहिंजा ज़ाती जेके आहिनि घर ठाहे वञे थो। इहो आख़िर इन जे पुठियां सबबु छा आहे जो असां धरती धनी त उते इन सुठे तरीक़े सां सेटल नथा थी सघूं, पर धारियो उते तमामु सुठे तरीक़े सां सेटल थी थो वञे। सो पठाननि जा जेके तव्हां होटल ॾिसो था या पठाननि जूं जेके तव्हां ॿिया कारोबार ॾिसो था, हक़ीक़त में उहो सिर्फ़ु ब्लैक मनी के जो वाइट करण जा हिकिड़ा तरीक़ा आहिनि। हक़ीक़त में हिते पठान जो जो कारोबार आहे उहो हर क़िस्म जो पठान हर क़िस्म जो गैर कानूनी कमु करे थो, जंहिंमें मंशियात खां वठी जेको अगवाकारी खां वठी फुर धाड़ो लुट ऐं हथियार जदीद हथियार सप्लाई करण ताईं हर क़िस्म जो गैर कानूनी कमु करे थो।
त जीअं सिंध जो जेको सिंध जी मज़लूम अवाम आहे उहा वरी अहिड़ी बुछड़ाइनि जे वर जहिड़ी मुंतशिर थी वञनि। हिते पठान मंशियात सप्लाई करे थो त जीअं हिते जो जेको नौजवान आहे उहो मुख़्तलिफ़ क़िस्म जे मंशियात जो हिसो थी करे उहो नौजवान नस्ल खे तबाह कयो वञे। अॼु बि तव्हां उत्तर में ॾिसो त केतिरा ई सिंध जा सुंदर पुट कुसजनि था। सिंधी हिक ॿिए जे हथां ई मारिया वञनि था कबीलाई जहिड़नि में। उन जो सबबु बि जेको आहे पठान जेको हिते अची हथियार सप्लाई करे थो उहो भाड़ेलनि वटि टोटल जो टोटल जेको आहे असलो जेको आहे उहो पठाननि तरफ़ां ॾिनल आहे ऐं उन जे एवज़ सिंधी रोज़ हिक ॿिए खे क़त्ल कनि था। दोस्तो हाणे जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त सिंध अंदरि जेका धारी आबादकारी आहे उनखे पंजाब साम्राज्य तरफ़ां हिकु मुंज़म साज़िश तहत हिते सेटल कयो वियो आहे। हाणे पाण सभिनि जो इहो फर्ज़ थिए थो त पाण उन साज़िश खे नाकाम करण जे लाइ पंहिंजे वतन पंहिंजे माण्हुनि जे दिफ़ा जे लाइ पाण उथी खड़ा थियूं ऐं इन्हनि सभिनी मसइलनि जो जेको आहे मुस्तक़िल हल ॻोल्हियूं। इन्हनि जो मुस्तक़िल हल जेको आहे उहो जीअं आरिफ़ साहब चयो त थोरो सारियूं मादड़ियूं हिते मिलनि थियूं पर असांजे दर्द जी दवा जेका आहे उहा GM साहिब वटि आहे। छो तव्हांजे इन सभिनी दर्दनि जी दवा सिंधी क़ौम जे दर्दनि जी दवा जेका आहे उहा फ़िक्रे साईं GM साहिब में आहे। सिंध जी क़ौमी तहरीक जेका मुस्तक़िल धारी आबादकारी जे ख़िलाफ़ जदोजहद में रही आहे अचो उन जा हथ मज़बूत कयो ऐं उन जो साथ ॾियो। बेजण में ई तंज़ीमुनि तरफ़ां GS ड्राइवर कमेटी नाले हिकिड़ो इतिहाद ठाहियो वियो आहे। सिंधी क़ौम जो इहो फर्ज़ थिए थो त उन इतिहाद जो भरपूर हिमायत करे उन में पंहिंजो भरपूर हिसो ॾियनि पर उन सां गॾोगॾु उते जी उन इतिहाद जी जेका समूरी लीडरशिप आहे उनखे बि हिकु क़ौम जी हैसियत में मुसलसल प्रेशराइज़ कंदा रहनि त जीअं उन मुस्तक़िल जेको उहो जेका जदोजहद आहे उहा मुस्तक़िल बुनियादनि ते नतीजा खे साबित थी सघे। धारियो वेझण में ई कराची जेको आहे कराची में डेरा टाउन में पठाननि खे 16,000 ज़मीन जेका आहे उहा लीगली तरीक़े सां अलाट कई वई आहे ऐं DHA में 12,000 एकड़ जेका आहे उहा ज़मीन अलाट कई वई आहे। इहो पठान इहो धारियो उते रही करे सिंधियुनि खे चिचिरे थो। उन सां गॾोगॾु उते फुर लुट अगवाकारी जा जेके आहिनि इहे सभु जा सभु जुर्म आहिनि सर अंजाम ॾिए थो। वेझण में ई मूं किथे पढ़ियो त कराची मां के फुर मां का मोबाइल जेका आहे उहा फुर थी ऐं जॾहिं उनखे ट्रेसिंग ते लॻायूं त उहा कराची मां फुर थियल जेका मोबाइल आहे उनजी लोकेशन अफगानिस्तान आहे। तो मां वरी बि आख़िर में इहा ई ॻाल्हि कंदुसि त असां सभिनी जे जेको दर्दनि जो जेको मुस्तक़िल हल आहे सिंधी क़ौम जे हर हिकु ॾुख जो मुस्तक़िल हल साईं GM साहिब जे फिक्र में आहे। अचो त पाण गॾिजी करे साईं GM साहिब जे फिक्र सां सुलाह थी सिंध जी क़ौमी तहरीक जी क़ौमी तंज़ीमुनि क़ौम परस्त तंज़ीमुनि जा हथ मज़बूत करे हिकिड़ो अहिड़ो देश अॼु जेको साईं GM साहिब चयो त उहो सिंधु देश दुनिया में अमन इतिहाद ऐं तरक़ी जो पैगाम ॾींदो ऐं असां दावा कयूं था न सिर्फ़ तरक़ी जो पैगाम ॾींदो पर सॼी दुनिया में अमन ऐं जेको आहे सलामती जा बुनियाद ॾींदो। ततीअ थधीअ खां कान्हे वेल वेहण जी मथां थिए हूंदा पेर न लही पीढ़ीअ जो। तव्हां सभिनी दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं। जीअं सिंधु देश जीअं साईं GM सैयद।